रियाज़ी क्लास 9 यूनिट 3 लेसन 8 एक्सरसाइज नंबर 3.1 मश्क टे ॾाही हिकु पार्ट 4 आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार ॿारो पोइ सबक में असां एक्सरसाइज नंबर 3.1 जो क्वेश्चन नंबर चौथों सॉल्व करे रहिया हुआसीं जंहिंजो असां पहिरियों नंबर पार्ट सॉल्व करे छॾियोसीं। अॼु असां हिन लेक्चर में वधीक पढ़ंदासीं। ॿारो हाणे जेको ॿियो नंबर पार्ट आहे तव्हां इन खे सॉल्व करण जी कोशिशि कजो। भई असां हिते जेको टे नंबर पार्ट आहे उन खे हल कयूं था। उहो असां वटि आहे एक्स वाई अपान एक्स वाई प्लस 1 प्लस एक्स वाई प्लस 1 अपान एक्स वाई माइनस 1। ठीकु आहे। हाणे ॿारो असांखे छा करिणो आहे, असांखे हिते इन खे जोड़ करिणो आहे। असां वटि हिकिड़ी एक्सप्रेशन आहे, ॿी एक्सप्रेशन असां वटि हीअ पई आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे सभ खां पहिरियों छा करिणो आहे, असांखे लिखिणो आहे सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम और तव्हां इहो लिखी छॾिजो। हाणे हिते असां हिते छा कंदासीं, हिन खे जोड़ करण जे लाइ असां कढंदासीं हिन जी एलसीएम। हाणे एलसीएम कीअं निकिरंदी आहे, एलसीएम जो तरीक़ो हीअं आहे त असां हिते छा कंदासीं, लिखंदासीं त एक्स वाई प्लस 1 कामा एक्स वाई माइनस 1। हाणे छा थींदो, हिन ते असां एक्स वाई प्लस 1 जी टेबल लॻाईंदासीं। उहा घणा दफ़ा वेंदी, हिन ते वई 1 दफ़ा, पहिरें ते कान वई, उहो साॻियो ई हेठि लाइ रखियोसीं। हाणे छा जी टेबल वेंदी, हिन ते टेबल वेंदी एक्स वाई माइनस 1 जी। हीअ हिकु साॻियो हेठि लही आयो ऐं हिन ते 1 दफ़ा वई। हाणे असां वटि कहिड़ा फैक्टर निकिता, एक्स वाई प्लस 1 एक्स वाई माइनस 1, यानी हिन जेका एलसीएम आहे उहा इहा निकिरी आई। हूअं त छा कंदा आहियूं, असां हुनखे ज़र्ब करे छॾींदा आहियूं। हिते असां डायरेक्ट ज़र्ब कोन कंदासीं, इहे खणी असां हिते रखी छॾींदासीं। इहा ॻाल्हि मां तव्हांखे डायरेक्टली करे सम्झाई हुई त जेकॾहिं असां वटि जेके छेद में आहिनि अगरि पोइ पोलिनियामल अची वञे थो जंहिंजे विच में कुझु बि कामन न हुजे, ठीकु आहे ॿारो, छेद में, त पोइ असां छा कंदासीं, उन्हनि खे खणी एलसीएम जी जाइ ते रखी छॾींदासीं ज़र्ब में। हाणे पोइ अॻियो स्टेप छा थींदो, इज़ इक्वल टू, हाणे हिन जी असां वटि एलसीएम थी एक्स वाई प्लस 1 एक्स वाई माइनस 1। हाणे असां छा कंदासीं, अॻे स्टेप में छा थींदो, हाणे ॾिसो हिते। हाणे असां एलसीएम खे छा सां वंड कंदासीं, एक्स वाई प्लस 1 सां, त पोइ असां उहो लिखी था वञूं हिते एक्स वाई प्लस 1 एक्स वाई माइनस 1। हाणे हिन खे छा सां वंड कयोसीं, असां वंड कयोसीं एक्स वाई प्लस 1 सां। त हाणे हिते छा थियो त हीअ हिन में ख़तमु थी वियो। बाक़ी असां वटि छा बचियो, असां वटि बचियो एक्स वाई माइनस 1। त पोइ असां हिते लिखंदासीं त एक्स वाई माइनस 1 इंटू एक्स वाई, अंश सां ज़र्ब थी वियो न। हाणे असां वरी एलसीएम खे छा सां वंड कंदासीं, उहो हिन सां एक्स वाई माइनस 1 सां। त पोइ उहो असां हेठि लिखी ईंदासीं, हिते छा थींदो एक्स वाई माइनस 1। त पोइ हाणे हीअ टर्म हिन में ख़तमु थींदो। बाक़ी असां वटि छा बचे हा, असां वटि हीअ बचे हा एक्स वाई प्लस 1। त पोइ हिते लिखंदासीं हिते एक्स वाई प्लस 1 इंटू एक्स वाई प्लस 1। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे अॻे स्टेप में छा थींदो, असां पोइ हिन एक्स वाई खे खणी हिन सॼे ब्रेकेट सां ज़र्ब करे वेंदासीं। ठीकु आहे। ऐं हिते छा थींदो, हिते हाणे हिकिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो। मां उहा तव्हांखे ॻाल्हि सम्झायां थो, ऐं हेठि बि जेको आहे फार्मूला अप्लाई थी वेंदो। बहरहाल ॾिसूं था हिननि खे। हाणे हिते थी वियो इज़ इक्वल टू, जॾहिं एक्स वाई सां ज़र्ब थींदो त पोइ हुनखे असां कीअं रखंदासीं, असां हुनखे रखंदासीं एक्स वाई इंटू एक्स वाई। ठीकु आहे वारो। हाणे हिते छा आहे त साइन छा जी पई आहे, हिते भई माइनस जी साइन। त पोइ असां इहा साइन पुट करे वेंदासीं पहिरियों हिते। पोइ छा थींदो, हाणे असां एक्स वाई खे 1 सां ज़र्ब करे वेंदासीं। ॿारो हाणे तवजो ॾियो, हिते ॾिसो छा पियल आहे एक्स वाई प्लस 1 एक्स वाई प्लस 1। ठीकु आहे। त पोइ हिते असां लिखी सघूं था हिनखे कीअं, सपोज़ कयो जेकॾहिं असां वटि कीअं हुजे, अगरि हुजे ए प्लस बी इंटू ए प्लस बी, यानी साॻिया टर्म आहिनि, इहे छाजे बराबरि थींदा, इहे बराबरि थींदा ए प्लस बी होल स्क्वायर जे। ऐं असां वटि ख़बर आहे असांखे त ए प्लस बी होल स्क्वायर छाजे बराबरि हूंदो आहे, ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। त हिते जेको आहे उहो फार्मूला अप्लाई थींदो। ठीकु आहे। हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, ही ए प्लस बी होल स्क्वायर वारो, यानी ही जेको एक्स वाई आहे उहो ए जे बराबरि आहे, ऐं जेको ही हिकु पियो आहे इहो बी जे। ठीकु आहे। त पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। त पोइ असां हिनखे कीअं लिखंदासीं, हाणे हिनखे लिखंदासीं त एक्स वाई होल स्क्वायर प्लस 2 एक्स वाई 1 प्लस 1 होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो,
जो एलसीएम आहे या असां वटि जेका छेद आहे इन ते ही फार्मूला अप्लाई थींदो त ए प्लस बी इंटू ए माइनस बी इज इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला सही आहे बारो। त पोइ हाणे असां वटि ही टर्म कीअं थींदो, इहो टर्म थींदो त एक्स वाई होल स्क्वायर माइनस हाणे हिते 1 होल स्क्वायर। ठीकु आहे बारो। हाणे असां हिनखे फर्दर अॻिते सिंप्लीफाई कंदासीं। एक्स वाई इंटू एक्स वाई छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि एक्स स्क्वायर वाई स्क्वायर। हाणे हिते छा थींदो अॻिते, ही छाजे बराबरि थींदो माइनस एक्स वाई इंटू 1, इहो बराबरि थींदो माइनस एक्स वाई। अॻिते आयो प्लस, ही छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस हाणे हिते 2 इंटू एक्स वाई इंटू 1 साॻियो ई 2xy। त हिते लिखंदासीं 2xy, 1 जो स्क्वायर थींदासीं साण 1 ई थींदो एक्स स्क्वायर वाई स्क्वायर माइनस 1। हाणे हिते ॾिसूं था कटवा कहिड़ा, जेके कटवा उहे असां कटे छॾींदासीं, जेके बची था वञनि त असां उहे हिते लिखी छॾींदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते आहे माइनस जो एक्स वाई, हीअ असां वटि पियो आहे प्लस जो 2xy, त पोइ बाक़ी हिते ही हिकिड़ो हिन मां हलियो वेंदो, बाक़ी हिते प्लस जो xy बचंदो। ऐं हिते छा आहे असां वटि एक्स स्क्वायर वाई स्क्वायर जो हिकिड़ो हिते पियो आहे, हिन जो कोफिशिएंट 1 आहे, हिन जो 1 आहे, ही कोफिशिएंट पाण में जोड़ थींदा। पोइ असां वटि ॾिसूं अॻिते जवाबु छा थो अचे ॿारो। हाणे तवजो जो हिते थींदो त 2x स्क्वायर वाई स्क्वायर प्लस xy प्लस 1 अपान एक्स स्क्वायर वाई स्क्वायर माइनस 1। थी सघे थो त बुक में जवाबु हीअं हुजे 2x स्क्वायर वाई स्क्वायर प्लस xy प्लस 1 अपान xy प्लस 1 xy माइनस 1 आंसर। ठीकु आहे, उन्हनि मथां ही जेको छेद आहे उहो न छॾायो हुजे अहिड़े तरीक़े सां। हीउ बि जवाबु सही आहे, हीउ बि जवाबु सही आहे ॿारो। हाणे असां वटि चोथों नंबर पार्ट आहे एक्स माइनस 2 अपान एक्स प्लस 3 माइनस एक्स प्लस 1 अपान एक्स प्लस 6। सभ खां पहिरियां छा लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम असांखे छा करिणो आहे, हाणे हिते सबट्रैक्शन यानी हिन टर्म मां हिन खे माइनस करिणो आहे। ठीकु आहे, कट छॾाइणी आहे असांखे हिते। त पोइ असां उन जे लाइ छा कंदासीं, सभ खां पहिरियां हिते हिन जी एलसीएम कढंदासीं। हाणे हिते बि जेका हिन जी एलसीएम उहा सेम ई निकिरंदी, कहिड़ी एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 6, छाकाणि हिननि जे विच में हिक खां सवाइ ॿियो को बि कॉमन फैक्टर कोन्हे को। ठीकु आहे ॿारो। एलसीएम जो तरीक़ो मां तव्हांखे पोइ हिते सेखारियो हो। त पोइ हाणे असां छा लिखंदासीं एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 6। हाणे छा करिणो आहे, हाणे असां एलसीएम खे हिन सां वंड कंदासीं। हाणे तवजो ॾियो, हिते था लिखी वञूं एक्स प्लस 3 एक्स प्लस 6। हाणे छा सां डिवाइड करिणो आहे असांखे एक्स प्लस 3 सां। हाणे छा थियो, ही हिन में ख़तमु थी वियो। ठीकु आहे ॿारो। छा बचो एक्स प्लस 6। असांखे एक्स प्लस 6 खे खणी उहो हिन अंश सां यानी एक्स माइनस 2 सां ज़रब करिणो आहे। त पोइ असां हिते लिखंदासीं त एक्स प्लस 6 इंटू एक्स माइनस 2। हाणे हिते ॾिसीं माइनस जी साइन। हाणे हिते असांखे छा करिणो आहे त हिन एक्स प्लस 6 खे खणी इन एलसीएम सां छा करिणो आहे, वंड करिणो आहे। त पोइ असां हिते लिखंदासीं त एक्स प्लस 6, हिते असां लिखियोसीं एक्स प्लस 6 ॿारो। हाणे हिते छा थी वियो, हाणे ही एक्स प्लस 6 इन में छा थी वियो, ख़तमु थी वियो। बाक़ी हिते छा बचिया, हिते बचिया एक्स प्लस 3। त पोइ असां हिते लिखंदासीं त एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 1। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते अॻियों स्टेप छा थींदो ॿारो, हिते ॾिसो, हिते ए प्लस बी ए माइनस बी वारो फार्मूला अप्लाई न थींदो, छाकाणि त हिते जेके टर्म आहिनि उहे चेंज आहिनि। ठीकु आहे, हिते एक्स प्लस 6 आहे, हिते एक्स माइनस 6 कोन्हे को। ठीकु आहे, या वरी हिते बि एक्स प्लस 6 ऐं हिते बि एक्स प्लस 6 कोन्हे को। ठीकु आहे, उनजे करे हिते फार्मूला अप्लाई न थींदो। हाणे हिते थींदी छा, सिधी सही ज़रब। हाणे हिन ब्रैकेट खे खणी हिन ब्रैकेट सां ज़रब कंदासीं हिते, वरी हिते छा थींदो, हिन ब्रैकेट खे खणी हिन ब्रैकेट सां ज़रब कंदासीं, हेठि बि साॻी तरीक़े सां ईअं ई थींदो। त पोइ हाणे मां हिते लिखी थो वञा, छा थींदो, हिते थींदो इज़ इक्वल टू, हाणे परियां खणंदासीं एक्स, सॼी ब्रैकेट सां ज़रब करेंदासीं एक्स माइनस 2 सां, वरी खणंदासीं प्लस जो 6, सॼी ब्रैकेट सां ज़रब करेंदासीं यानी एक्स माइनस 2 सां। पोइ हिते माइनस आई। हाणे हिते असां छा कयोसीं,
हिते असां खयोंसीं एक्स खे खयोंसीं सॼी ब्रैकेट सां ज़र्ब करे वियासीं एक्स प्लस 1 सां, पोइ वरी छा कयोसीं प्लस जो 3 सॼी ब्रैकेट सां ज़र्ब करे वेंदासीं। ॿारो हाणे तव्हां हिते सोचंदो हिते ही करली ब्रैकेट सर छो ॾिनी आहे? ॿारो असां इहा इन जे लाइ ॾिनी आहे त जीअं असांखे इन जेका हिते माइनस जी साइन पई आहे उन जे करे हिसाब अॻिते ग़लति न थी वञे, ठीकु आहे, उन जे करे लेकिन तव्हां इहा ॾींदो ऐं जीअं करली ब्रैकेट ॾींदो त तव्हांखां हिसाबु ग़लति कोन थींदो, इन सां हिसाबु सवलो थींदो आहे, आसानी सां मुंझारो न थींदो आहे इन सां। हाणे ॿारो हेठि असां वटि छेद में बि ईअं थींदो, छा कंदासीं असां पहिरियां खणंदासीं एक्स खे खणी एक्स प्लस 6 सॼी ब्रैकेट सां मल्टीप्लाई करे ईंदासीं, वरी ॿियो टर्म कढंदोसीं 3 खे खणी एक्स प्लस 6 सां मल्टीप्लाई करे ईंदासीं, ठीकु आहे ॿारो। तवजो ॾियो, इन एक्स खे खणंदासीं त एक्स सां ज़र्ब कंदासीं, छा थींदो एक्स स्क्वायर थींदो, ऐं हिते एक्स खे खणी -2 सां ज़र्ब कंदासीं त छा थींदो -2x। इहे शयूं तव्हांखे ईंदियूं ईंदियूं सभु सिंप्लीफाई करणु सफ़ा ईज़ी आहे, बसि हीअ जेके ॿाहिरां टर्म पाण उनखे अंदरि सां असांखे ज़र्ब करे वञिणो आहे, तव्हां बसि तवजो ॾियो। हाणे हिते छा थींदो, हिते थींदो त x इंटू एक्स स्क्वायर x इंटू -2 थींदो -2x। हाणे हिते छा थींदो प्लस 6 इंटू एक्स, हीअ थी वियो 6x, ठीकु आहे। 6 इंटू -2 छाजे बराबरि थींदो, हिते थी विया -12, अॻिते आयासीं हिते थी वियो माइनस, ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे हिते छा थींदो x इंटू एक्स, इहो थींदो एक्स स्क्वायर। हाणे हिते मां नंढी ब्रैकेट ॾेई थो वञा, हिते थी वियो एक्स स्क्वायर x इंटू 1 प्लस जो x प्लस 3x प्लस 1। हाणे 3x कीअं थियो, हाणे ॾिसो 3 इंटू एक्स 3 इंटू 1 1 त्रिकाई 3 1 त्रिकाई 3 छा थींदो, हिते थींदो 3, 1 कोन थींदो, थींदो 3, ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो छेद में छा थो थिए, हेठि कीअं थी ज़र्ब थिए, हाणे हिते बि थींदो इन एक्स खे खणी इन सॼी ब्रैकेट सां ज़र्ब करे ईंदासीं, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर एक्स इंटू 6 प्लस 6x 3 इंटू एक्स प्लस 3x 3 छक्का 18, ठीकु आहे, या 3 इंटू 6 इज इक्वल टू 18। अञा हीअ न जेको आहे फर्दर सिंप्लीफाई थींदो, छाकाणि हीअ जेका माइनस पई आहे असां इन सॼे सां ज़र्ब करे ईंदासीं इन खे, त पोइ हाणे अॻियो स्टेप असां वटि थींदो इज इक्वल टू एक्स स्क्वायर -2x प्लस 6x -12 माइनस एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 3x माइनस 3। हाणे हिते छा थियो, हिन माइनस खे असां हिन सां ज़र्ब कयो, हीअ माइनस जो थी वियो, हीअ बि माइनस जो थी वियो, हीअ बि माइनस जो थी वियो, हीअ बि माइनस जो थी वियो, एक्स स्क्वायर प्लस 6x प्लस 3x प्लस 18, ठीकु आहे ॿारो। हाणे जेके आहिनि साॻा जेके हूंदा साॻियुनि मां साॻा ई जेके आहिनि उहे कट थींदा। हाणे कीअं, यानी एक्स स्क्वायर जो ॿियो को आहे, हा बिल्कुलु पियो आहे, यानी एक्स स्क्वायर में एक्स स्क्वायर वियो, हिते ही ख़तमु थी वियो इन में, ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसूं एक्स वारा कहिड़ा आहिनि, हिकिड़ो एक्स वारो हिते पियो आहे, ॿियो हिते ही पियो आहे, ॿियो हिते ही पियो आहे, यानी हिकिड़ो ही -x जो आहे, ॿियो बि -2x आहे, यानी इहे टोटल थी विया -3x जा, बाक़ी हिते यानी इहे छा में ख़तमु थींदा, उहो इहे हिन में ख़तमु थींदा। तवजो ॾियो त -2x ऐं जेको -x आहे 3x थिया, इहे ईंदा बाक़ी 6x मां, बाक़ी हिते छा बचंदो, बाक़ी हिते बचंदो बाक़ी 3x, ठीकु आहे, इहा तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखिणो पवंदो, सही आहे ॿारो। न बिल्कुलु इहो बि कटिजी वेंदो, छाकाणि हिते असां 3x पियो आहे, यानी हिते कुझु बि कोन बचंदो, असां वटि हिते कुझु बि न बचींदो, इहो बिल्कुलु ख़तमु थी वियो। बाक़ी असां वटि ॾिसूं बाक़ी छा थो बचे, बाक़ी हिते आहे -12 हिते आहे -3, इहे टोटल थींदा -15, त पोइ असां हिते लिखंदासीं त इज़ इक्वल टू -15, हिते आहे एक्स स्क्वायर 6x ऐं प्लस 3x, इहे घणा थी विया 9x, त पोइ असां हिनखे लिखंदासीं त एक्स स्क्वायर प्लस 9x प्लस 18, अहिड़े तरीक़े सां। हाणे हेठि छा थियो आहे, जोड़ थी विया आहिनि, कटिजी को बि न वियो आहे। या ॿार जेकॾहिं तव्हांजी किताब जी ॻाल्हि कयूं उते वरी कीअं आहे त -15 ते पियो आहे, ऐं हू जेको आहे छेद खे छॾाइनि कोन था, सेम जो सेम छा पियो आहे असां वटि, जेको LCM थी अचे उहो आई x प्लस 3 x प्लस 6, अहिड़े तरीक़े सां ॿई आंसर सही आहिनि, ठीकु आहे ॿारो। असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अलविदा।